सफ़ा जो छेलो पियो खणी आयो हुई साईं। हाँ साईं दरिया दाणो आहे दरिया जो। अच्छा घणे के यो वज़न आयो आहे? हे साईं 2 किलो ऐं 80 ग्राम माना 3 किलोनि मां बाक़ी पा घटा। अच्छा सखणू पा माना। हाँ सखणू पा। आंदो से अज वाके छेलो थई साईं कूड़ ना आहे। मच्छी साईं 1 नंबर। हाँ ए चाल सा कनल टुक जास। हाँ वाह वाह साईं वाह 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 माशाल्लाह। चिचरे छड़ी कनल से नजर लगी वई तुझे मच्छी के। आंदो सफा पुला थई छेलो घर वजी मरे अज। हाँ मरे मरे घर में फ्रेश सफा साईं। सफा ताजो दरिया जो आहे वाह। हां भला साईं घणे किलो आयो? हे साईं हलाई पे 800 रुपया पर ताड़ा गुजरात कंदा। अता हेडे मुजो कुत्तो भूख मरी विंदो। कुत्ते जी गाल विच में ना टिकटॉक पे हले। कुत्ते मुझे केडे कुत्तो भूख मरी विंदो ये ते पुरजा रख। हाँ वाह शौक़ कयो थो अॼुकल्ह कुतनि जो। हाँ भाई कुत्ता लाज़मी आहिनि हिन ज़माने में भाऊ। हाँ भाई कुत्ता हुआ भी घणा थी आहिनि। हुआ भी कुत्ता घणा थी आहिनि।